अजीज साथियों, दुनिया जे अजीम तहजीबन जी माओ तमदन जी वारी इहो वतन जेको मां नहीं मेहमान नवाजी जो मिसकन आहे। इहो वतन जिते सचल शाह सामी ससई पुनू ऐं उमर मरई जा किस्सा मौजूद आहिनि। इहो वतन जिते शाह अब्दुल लतीफ बिटाई ऐं उस्ताद बुखारी जड़ा शायर पैदा थिया। तंहिंजे करे उस्ताद बुखारी पंहिंजे वतन जे लाइ चए थो त जो क़ौम जियारे सो जियंदो रहंदो, जो क़ौम जियारे सो जियंदो रहंदो, जो आम उजारे सो जियंदो रहंदो। मूंखे तारीख़ ऐं तक़दीर ॾिनी पक आहे, मूंखे तारीख़ ऐं तक़दीर ॾिनी पक आहे, जो सिंध सवारे उहो जियंदो रहंदो। सोने रंग सारन कणक कपे कमंद जी पोख, ही सावक ऐं सुराण जेका लाड़ काछी उतर बंजर थर ताईं पंहिंजी मिसाल पाण आहे। कुदरत जो अज़ीम करिश्मो महसूस थिए थो। मल्हार जी मुंद में मिटीअ जी खुशबू ऐं उन जो एहसास कोई असां खां पुछे। सिंध जी सरज़मीन उहा ज़मीन आहे जितां इल्म जो सिज भरियो। हाँ, या दावा बि न आहे पर या हक़ीक़त आहे त जॾहिं दुनिया जा माण्हू गारनि में रहंदा हुआ, उघाड़ो घुमंदा हुआ, किना कचा गोश्त खाईंदा हुआ, तॾहिं बि सिंध जा माण्हू अला मयार जी ज़िंदगी गुज़ारींदा हुआ। संदसि शहरी निज़ाम बहितरीन हूंदो हो। सिंध जे माण्हुनि में अमन अमा सुकून ऐं भारियूं हूंदियूं हुयूं। तंहिंजे करे कंहिं लेखक लिखियो त जेकॾहिं अहिड़ो देश, जेकॾहिं अहिड़ो मुल्क, जेकॾहिं अहिड़ो वतन जेको हिन दुनिया में आहे, तंहिंजे लाइ दावा करे सघे थी त इहो इंसान सां थियो वहिंवार आहे।